पंजाब में क़ौमी असम्बली जे 5 ऐं सूबाई असम्बली जे 7 तकनि ते नंढी चूंड थी आहे, जंहिंजे ग़ैर हतमी ग़ैर सरकारी नतीजनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। लाहौर, फैसलाबाद, साहिवाल, डेरा गाज़ी खान, सरगोदा, मियांवाली ऐं मुज़फ्फरगढ़ में सुबुह जो 8 वॻे पोलिंग शुरू थी, जेका शाम 5 वॻे ताईं जारी रही। वोटनि जी ॻणप खां पोइ नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे। क़ौमी असम्बली जे तकिन 129 लाहौर जे सभिनी 334 पोलिंग स्टेशन से गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ मुस्लिम लीग नून जे हाफ़िज़ मियां मोहम्मद नोमान कामयाब थी वियो आहे। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिब हाफ़िज़ मियां मोहम्मद नोमान 64,441 वोट खणी कामयाब थियो, जॾहिं त PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार अरसलान अहमद 29,099 वोटनि सां ॿिए नंबर ते रहियो। क़ौमी असम्बली जे तकिन 143 साहिवाल फ़े जे गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मुताबिक़ मुस्लिम लीग नून जे मोहम्मद तुफ़ैल 1,36,223 वोट वठी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार सरार अकबर चौधरी 13,220 वोटनि सां ॿिए नंबर ते रहियो। N185 डेरा गाज़ी खान 2 ते मुस्लिम लीग नून जो महमूद कादिर खान 82,413 वोट सां कामयाब रहियो, जॾहिं त पीपल्स पार्टी जो दोस्त मोहम्मद खोसा 49,262 वोट सां ॿिए नंबर ते रहियो। N96 फैसलाबाद 2 ते 345 मां 154 पोलिंग स्टेशन जे नतीजनि मुताबिक़ मुस्लिम लीग नून जो मोहम्मद बिलाल बदर 278 79 वोट खणी अॻिते आहे, जॾहिं त आज़ाद उम्मीदवार नवाब शेर वज़ीर 26,483 वोट वठी ॿिए नंबर ते आहे। पंजाब असम्बली जे तक पीपल्स पार्टी 203 नून लीग उम्मीदवार मोहम्मद हनीफ 46,900 वोट खणी कामयाब थी वियो। पंजाब में क़ौमी असम्बली जे 5 ऐं सूबाई असम्बली जे 7 तकनि ते नंढी चूंड थी आहे, जंहिंजे ग़ैर हतमी गैर सरकारी नतीजनि जो अचण जो सिलसिलो जारी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त लाहौर, फैसलाबाद, साहिवाल, डेरा गाज़ी खान, सरगोदा, मियांवाली ऐं मुज़फ्फरगढ़ में सुबुह जो 8 वॻे पोलिंग शुरू थी, जेका शाम 5 वॻे ताईं जारी रही। वोटनि जी ॻणप खां पोइ नतीजा अचण जो सिलसिलो जारी आहे।